अस्सलाम वालेकुम। अॼु जेकी मां शाइरी पेश करे रही आहियां अदा अहमद सोलंकी जी शाइरी आहे ऐं जेके धुन कंपोज़ कई आहे असांजे सुधर बहितरीन आर्टिस्ट सीनियर आर्टिस्ट अदा बरकत फ़कीर कई आहे। ऐं अदा बरकत फ़कीर इहो जेको गज़ल आहे मूंखे गिफ्ट कयो हुयो ऐं मुंहिंजे लाइ इलाही एज़ाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे। थोरी कोशिशि कई आहे, सोचो तव्हांखे बाजे ते थोरो तव्हांखे ॿुधायां, सो का ग़लती थी वञे त मुंहिंजे लाइ माज़रत।